अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल जी ख़बर ॾींदा हलूं। जोही थाणे जी हद D3 शाख वटि पीरसन शख़्स जो 3 ॾींहनि जो पुराणो लाश हथ आयो आहे। ॻोठाणनि पारां लाश मुतलिक़ जोही थाणे ते इतला ॾियण बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तहलके अस्पताल जोहीअ में पहुचायो वियो। फोती जे कपड़नि मां मिलियल शनाख्ती कार्ड मां संदसि सुञाणप जोही वेझो ॻोठ बचल लिगारी जे रहवासी अहमद वलद हाजी खान लिगारी तौर थी आहे। पुलिस के वाक़े वारे हंध तां लाक थियल मोटरसाइकिल पिण हथ आई आहे। पुलिस मूजिब फोतीअ जे जिस्म ते किथे भी धक जा निशान मौजूद न आहिनि। संदसि चेहरो जानवर पटे विया। पुलिस लाश पोस्टमार्टम खां पोइ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे। वारसनि मूजिब वाक़ियो गुझारत बणियल आहे।